कहाणी यारी महाबारी जंग। दुखी फ़िलसफ़ ॾुख वंडण लाइ दरिया ॾांहुं पियो वञे। अलाए छा छा सोचींदो वासा मां खाईंदो। छा ही शिरस्तो ही सारो निज़ाम बिना बेहूदो ज़ालमाणो ठठोलियुनि हाब वाहियात ऐं नष्ट करण जोॻो नाहे। छा हर को पशु हर जीव रुॻो जीवन खे सज़ा भोॻण लाइ जनम वठंदो आहे, पोइ साह सकरातूं ॾेई मरण लाइ? छा कॾहिं कंहिं पाणीअ पखीड़नि जे जीवत ते सोचियो आहे? कुंजनि बदकुनि आड़ियुनि ऐं ॿियनि कोड़े तरह तरह पखियुनि लाइ जैदान लाइ ॿारो ई 8-10 हज़ार मेलनि जो ख़ौफ़नाक चकर। आॾा डुंगर रूह बर्फ़ानी पहाड़ ओराल समुंड खां केपसी खां बूंच वरी महासिंधु सागर लगातार उॾाम अंधे उंदाहे निब में रीहूं कूकूं केरु ॼाणे त अथां अनंत समुंड मथां उॾामंदी पखियुनि जा वगर कीअं थकंदा, साह त ॻाइण लाइ कीअं आख़िरी परड़ा हणंदा, हिकु हिकु थींदा ख़ौफ़नाक सामुंडी छोलनि में किरंदा वेंदा आहिनि। हर साल चोगे लाइ एॾी लंबी माइग्रेट। छा शिरस्ते जो निज़ाम ईअं ई हलणो हो? छा ईअं ई सही हो? ॿियो को निबेरो हो ई कोन। कोरीअड़े साह त ॻाइण लाइ ॼार आणियो, शिकार कया ऐं पाण बि पंहिंजे ठाहियल ॼार में फासी निस्त थी मरी वियो। केरु थो चवे कोरीअड़ो ॼार उड़णु छॾे ॾींदो? ऐं प्रह वेला में हुन जोगी ॿारड़े मुंहिंजी औताक ते पंहिंजी माउ खाधल वासिंग नांग जी गभा गभा परोण थियल लाश मथां कीअं पेर हुनो? सुती लूह अलाए कीअं किथां संदसि नांग वारी छॿीअ में हज़ारे बुखायल माकोड़ा घिड़ी विया हुआ। सच ॾुख त मूंखे बि थियो हो। वीचारो नांग सॼी राति छॿीअ में कीअं फतकियो हूंदो? उथाहो अज़ाब खां कीअं कंडलियूं हणी फूकारा ॾिना हूंदाई, केॾा फथड़ा कया हूंदाई, कीअं करोड़जी मरोड़जी साह ॾिनो हूंदाई। छा वीचारे वासिंग खे अनूअ ते अंधाई छॿीअ में हज़ारे चक लॻंदे ख़बर थी सघी हूंदी त मथसि कहिड़ी वार्ता गुज़री रही आहे, कहिड़ी कारी क़याम। वीचारो जोगी ॿारड़ो केतिरो सम्झायोमांसि पर चुप्पी न करे। ॾिस त नेणनि मां लुड़क मींहं फुड़नि जियां चुआका कयो पिया टरमंसि। ॾुख छो न थींदुसि? छा नंढड़े इलाइक़े मां पाण पंहिंजे कुते जे छिते थी मरण ते मथे ते हथु ॾेई रोई न पियो हुअसि? माण्हू पंहिंजे पालतू जानवरनि तोड़े पोखियल वणनि खे पंहिंजे साह समां सांडींदा आहिनि ऐं पलीड़नि पुठियां डोड़ंदड़ बुखायल डॉल्फिन खे कहिड़ी ख़बर त संदसि पुठियां ख़ौफ़नाक शार्क पाणीअ में चीर विझंदी पई अचे। ऐं शार्क जे पुठियां छा आहे? उन्हनि सामुंडी छोलनि समां कॾहिं न ख़तमु थींदड़ सिलसिला, समुंड में तोड़े सुकीअ ते कोणे नंदियुनि खां हलंदड़ कॾहिं न ख़तमु थींदड़ ॾकाईंदड़ सिलसिला, ऐं उहो ॻिचीअ में कीअं चुरॿाईंदड़ लकुनि में ड्रोड़ंदड़ ॼिभ निकितल ॻाटे फिरियल कुतो कॾहिं कीअं मुंहुं हूंदो? कहिड़े वण हेठि मौत जो चैन पातो हूंदाई। बाकरी ईद जो ॾींहुं माण्हू अलाह खे ख़ुशि करण लाइ कीअं न तिखा तिखा ईदगाहनि ॾांहुं निमाज़ पढ़ण लाइ पिए विया। ऐं आउं घेटनि खे घरनि आॾो ॿधल तरह तरह सिंगारियल मेहंदियूं लॻल ऊची नस्ल जे गांयुनि ॿकरनि दुंबनि ॾांहुं निहारींदो रहिजी वियसि। इंसाफ़ कहिड़ो जज आहे जो सूरीअ सज़ावार न हुजे? ऐं हू जापानी हपी छोकिरो रत जी उल्टी कंदे मूंखे पंहिंजे मथां परेशानीअ ऐं कहकाव मां झुकंदो ॾिसी कीअं न मुरकी पियो हो। केॾे न तंज़ भरियल हुयसि अखियुनि में। थैंक यू, इट्स नथिंग। उफ़, मुंहिंजी ॼाण केतिरी न घटि आहे। अलाए कहिड़ी सदीअ में थो रहां। मूंखे त एतिरी बि ख़बर कान्हे त दुनिया जी सभ खां ताक़तवर बम जो नालो छा आहे? कहिड़े अज़ीम मुल्क जी ऐजाद आहे? उहो बम हिकु धक सां धरतीअ जी गोले खे केतिरो नुक़सानु रसाए सघे थो? अचरज आहे ख़ौफ़नाक एटमी हथियार ठाहींदड़ मुल्क अॼु ताईं उहा हेॾड़ी तिर जेॾड़ी ॻाल्हि छो न सम्झी सघिया आहिनि त विछूअ जो सभ खां वॾो दुश्मन संदसि पंहिंजो ॾंग हूंदो आहे। अलाए इंसानी फ़लसफ़ो किथे पहुतो आहे? आउं ज़रो बि मुतमिन न आहियां, तिर जेतिरो बि न। छो? माण्हू किथे आहिनि? मां त सम्झां थो माण्हू किथे बि कोन्हनि।
हिन सारी पृथ्वीअ ते मूंखे रुॻो एतिरी ॼाण पइजी सघी आहे त माण्हू त मां पाण बि न आहियां। छा असीं सभु अॼु ताईं सामूंडी दरिंदा न आहियूं? अॼु ताईं समुंड सां ॻंढिया न पिया आहियूं? समुंड जो शिरिश्तो असांजे अंदर में ईअं समोयल आहे जीअं पाणी, उञ, तउंस। असीं सामूंडी जीवत जे दायरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं, हिकु विख बि न। फ़लसफ़ विख विख वासामा खाईंदो, अलाए छा छा सोचींदो, उन्हा साह भरींदो, आनरिन अखियुनि सां सारे वायुमंडल में निहारींदो, दरियाह जो बचाव बंदि वठियो, दरियाह ॾांहुं वधंदो थो वञे। हू अशांत आहे, हलंदे खेसि बासे थो, ॼणु हू पाण बि उहो कुतो आहे जंहिंखे कंध में कोड़ियुनि कीअं चरॿी रहिया हुजनि। हू छुटकारे लाइ वहाण वहाण वस्ती वस्ती भटके पियो, निजात लाइ लोहूं पाए पियो। हू दरियाह किनारे अची बीही थो वञे, सिंधु ॾाढी दहशत ऐं गंभीरता सां गजगाह कयो वहंदो थो वञे। हू उॿहरियुनि सोचुनि, ख़ौफ़नाक ख़्यालनि, वासामनि जी महाॼार खां बचण लाइ उन्हो थधो साह भरे ॾाढी मोह भरियल नेणनि सां दरियाह में निहारे थो। संदसि निहार दूर दूर दरियाह मथां तराखड़ी दंगीअ जियान ड्रोड़ंदी थी वञे। मछरियल कोराड़ बला जियान वटि खाई ड्रोड़ंदड़, उत्तर खां ॾखण ताईं डिघो डिघो फहिलियल तजल्ला ॾींदड़ दरियाह फूकारा हणंदो, शींहं जियान टाड़ूं ॾींदो, गजगोड़ूं कंदो वहंदो थो वञे। हू दरियाह जे अज़ली सूंहं सरोप दहशत ताक़त ऐं उरहस ज़ोराई ॾिसियो, खन लाइ सुन में अची वियो, दरियाह में निहारींदो रहिजी वञे थो। अलाए किथे कहिड़ी वेद में हुन पढ़ियो हो, सिज जा किरणा सामूंडी गप चिक हवाऊं ऐं समुंड गॾिजी वॾनि वॾनि सुरणनि खे जनमु ॾींदा रहंदा आहिनि, ऐं दरिया उन्हनि सुरणनि खे तमामु सुहिणे नमूने तॻाईंदा ऐं निपाईंदा आहिनि। दरिया देवता आहिनि। दरिया देवता आहिनि। संदसि ज़हन में सोचनि जा सवें काफ़िला हिकु सिढ़ियुनि तराखड़ियुनि ॿेड़ियुनि समा तरंदा था अचनि। हू इब्तिदाई इवोल्यूशन खां वठी अॼु जी रिवोल्यूशन ताईं हयात जे उतहास ते सोचे थो। धरतीअ जे इब्तिदाई मज़हबनि खां वठी वॾनि वॾनि आसमानी मज़हबनि ताईं, नंगाइप वारनि ज़माननि खां वठी कंप्यूटर एज ताईं। हा, इहे दरिया ई आहिनि जिन जे किनारे क़दीम इंसानी इतिहास जा उहिञाण मिलनि था। मोहनजोदड़े, हरियापा, मेसोपोटामिया जे खंडरातनि जियान पामाल थिया धरतीअ में डुॿी वियल। हू नंगाइप वारनि ज़माननि खां वठी अॼु जे कंप्यूटर ऐं रॉकेट एज ताईं जे इंसानी इतिहास जे गहरे तिखे उन्ही निहार उछलाए थो, ऐं नंगाइप वारनि ज़माननि खां वठी अॼु जे मुहज़ब दुनिया ताईं पृथ्वीअ जे समूरी तारीख़ संदसि अखियुनि आॾो फिल्म जे रेल जियान ड्रोड़ंदी थी वञे। जंग, महाबारी, काहूं, हमला, फुरूं, लुटूं, बाहियूं, कुहकुहा, केकराटूं, राड़ रांभाट, बाला, कारा कुंद, बणछियूं, तरारूं, बंदूकूं, मिज़ाइल, एटम बम, हमला, हमलनि पुठियां हमला, महाबारी जंगियूं, जंगियुनि पुठियां जंगियूं, कॾहिं न ख़तमु थींदड़ ख़ौफ़नाक थकाईंदड़ सिलसिला। हा, ॿियो इंसानी इतिहास में आहे छा? डिॼे सोचुनि जी ॿोॾार मां ॿाहिरि निकिरी उॿाणकियुनि अशांत अखियुनि सां दरियाह में निहारे थो। चोॾसि वायुमंडल में ऐं मथे निब में ॾखण खां पखिड़नि जो हिकु वगर उभिरे थो, ऐं दरियाह मथां हिकु कतार सां उॾंदो उतराहीं पोलार में गुम थी वञे थो। रखे रखे पखियुनि जा नंढा वॾा वगर गुज़रंदा रहनि था। हू वगरनि में निहारींदो बेचैन थी दरियाह ॾांहुं उॿाणकियुनि अशांत अखियुनि सां निहारे थो, ॼणु दरियाह खे दांह ॾिए थो। छा ईंदड़ कंहिं जुगाड़े में माण्हू माण्हू थियणो आहे? कॾहिं कहिड़े युग में माण्हू पखीअड़नि सां मां वगर करे हिक ॿिए सां प्यारु कंदो? कॾहिं मञींदो हिक ॿिए जा हक़, माण्हू माण्हूअ जा ऐं मुल्क मुल्कनि जा? छो ईअं छो आहे? छा रुॻो जहालत ऐं अणॼाणाईअ जे करे? छा असीं इल्मु, अक़ुल ऐं ॼाण खां अञा महरूम न आहियूं? बिना जॾा, अंधा, ठोलिया ऐं कंगाल, पंहिंजो पाण खां बि अञाण, अजनबी ऐं ओपरा। दरियाह गंभीरता सां गजगाह कंदो वहंदो थो वञे,
ऐं फ़लसफ़ जे ॼण सारी शक्ति भस्म थी वञे थी। हू क्रोध में अची कंध खे धोण ॾिए थो, नफ़रत हाणी धोण। छा फ़लसफ़े ते किताब लिखण खां बहितर आहे त माण्हू सारी ॼमार कंहिं सुरीत जे ॿख में गुज़ारे छॾे? जेकी थियणो आहे सो भल थींदो रहे। फ़लसफ़ थकी हिक वण जे थुड़ खे टेको ॾेई बीहे थो ऐं पंहिंजो पाण ते खिली पवे थो ऐं वरी रोई पवे थो। ओचितो संदसि निहार दरियाह जे विच सीर में झुमाटियूं खाईंदड़ पुराणी ठांठी नुमा बतीले ॾांहुं खॼी थी वञे, जंहिं में वेठल अधड़ोट मोहाणी कुननि में तखेरा विझंदी हणंदी थी नज़र अचे। मोहाणीअ जे वात में दुखियल पन जी ॿीड़ी फाथल आहे। हूअ दरियाह में लुढ़ंदड़ वण जी वॾी ॾार जो पीछो कंदी थी नज़र अचे। हूअ जीअं ई वॾांदर वांझ हणंदे बतीलो वण जे वेझो आणे ॾार खे झलण जी कोशिश करे थी त दरियाह जो मछरियल लहरूं ऐं कुन ओचिते उछल सां वण जी ॾार खे बतीले खां तमामु परे करे छॾे। हूअ ॾार खे रसण लाइ वरी वाॾांदरा सूटा ऐं वंझ हणे थी। बतीलो विख विख ते कुननि में फासी घुमाटियूं खाए थो। मोहाणी जा वंझ कुननि खे ॼण लपाटूं हणंदा, घुमाटियूं खाईंदड़ बतीले खे कुननि मां कढंदा, वरी बतीले खे सीर में वहाईंदा ॾार खे वेझो पवंदा था वञनि। दरियाह जा कुन ॾार खे घुमाटियूं खाराईंदा ॿिए पासे उछले था छॾनि। बतीलो वरी कुन में फासी फरणीअ जियान फिरंदो, ताक़तवर बांह जे सटुनि सां लोॾा खाईंदो, ॿुॾंदे ॿुॾंदे वरी कुननि मां उपड़ी ॾार जे पुठियां ड्रोड़ंदो थो वञे। इहो सिलसिलो एसिताईं जारी रहे थो जेसिताईं ॾार ऐं बतीलो संदसि नेण निहार खां ओझल नथा थी वञनि। फ़लसफ़ अचरज में अची छिरकणो थी अतर खां ॾखण ताईं फहिलियल बुखायल शींहं जियान शिकार पुठियां ट्राड़ूं ॾेई ड्रोड़ंदड़ गुनागुन दरियाह ॾांहुं निहारे थो। वरी हू दूर दूर पतण ॾांहुं निहारे थो। सभु बतीला, मकड़ियूं, डूंडियूं ऐं तराखड़ियूं खेसि किनारनि सां ॿधल नज़र अचनि थियूं। तारीख़ जा के अखर संदसि कननि में पड़ालजनि था। क़दीम ऋग्वेदा जा, अंग्रेज़ तारीख़ दाननि जा, ज़ोरावर सिंधु, माइटी इंडस। अचानक खेसि यादि अचे थो त दरियाह पंहिंजी फूह मस्तीअ में आहे। तरबेला टोड़े वॾा वॾा बंद भञी हू वसंदियुनि जूं वसंदियूं, फसलनि जा फसल नास कंदो अचे। सिंधु किनारे जा समूरा वॾा शहर ख़तरे में आहिनि। इहो दरियाह जो उहो पूर आहे जॾहिं मोहाणा बि ॿेड़ी सीर ते कोन चाढ़नि। हू छिरकणो थी गुम थी वियल ॾार ऐं मोहाणीअ जे पार ॾांहुं निहारींदो थो रहे। कंहिं ओचिती सोच खां अचानक संदसि उॿाणकियल अशांत अखियूं कंहिं ख़ुशीअ खां टमकी चमकी थियूं पवनि। पागलनि जहिड़ी पुरस्रार ख़ुशियुनि सां टमटार चमक। हू दरियाह में निहारींदो, ओचिते उछल सां दरियाह जी कपर ते अची पागलनि जियान रड़ करे थो। ओ दरियाह, तूं देवता हूंदे तूं देवता, ज़ोवर ऐं ताक़तवर, पर तूं उन मोहाणीअ ऐं माछाणीअ खे शिकस्त न ॾेई सघंदे। उहो ॾार तो मां निकिरी शहर में विकामणो आहे, उन मोहाणीअ जे हथां। अञा त असीं पेट में अझेल रुगो फितरत सां जंग में मसरूफ़ आहियूं। इन्हीअ अंधे ऊंधे शिरस्ते सां जंहिं ॾींहुं असीं उन खां वांदा थियासीं, उन ॾींहुं पंहिंजो पाण सां बि जंग करे वठंदासीं। ओ दरियाह, तूं जुगनि खां रुगो असांजो ज़वाल ॾिसंदो आयो आहीं। तोखे असांजो ओज बि ॾिसणो आहे, ॾिसणो पवंदो। तूं ॾिसंदे ॾिसंदे अञा त शुरूआत बि नाहे थी, शुरूआत बि न। दरिया गंभीरता सां गजगार कयो वहंदो वञे। फ़लसफ़ दरिया ॾांहुं निहारण खां सवाइ फ़ातिहनि जियान मोटे थो, ॼण खेसि जेके दरियाह खां प्राप्त थियणो हो सो थी चुको। नओं नियापो, जुल्द 11, जून 1976।